तव्हां असांजे साम्हूं कब्रस्तान जूं कब्रूं नज़र अचनि थियूं पयूं। इहे बि तव्हां असां वांगुरु फर्शनि ते रहण वारा हूंदा, इहे बि तव्हां असां वांगुरु गाॾियुनि ते घुमण वारा हूंदा, इहे बि तव्हां असां वांगुरु पलंगनि ते सुम्हण वारा हूंदा, इहे बि तव्हां असां वांगुरु भला भला लटा पाइण वारा हूंदा, इहे बि तव्हां असां वांगुरु पंहिंजे लटनि पंहिंजे जिस्म ते मिटी बर्दाश्त न करण वारा हूंदा। पर अॼु बेवसी करे कीअं बयाबान में सुता पिया, बेवसी करे कीअं अहिड़ी जॻह ते सुता पिया आहिनि जिते माण्हूअ खे ॾींहं जो अकेलो अचण बि भउ थींदो आहे। इहे बि तव्हां असां वांगुरु राज जा चङा हूंदा, ॻोठ जा चङा हूंदा, महफ़िलनि जा मोर हूंदा, घरनि जा वॾा हूंदा, पंहिंजे बिरादरनि पंहिंजे पाड़े जा मुअज़्ज़ज़ हूंदा, पर को हाणे इन्हनि सां सूर सलण वारो कोन्हे। न इहे ई वरी कंहिंखे पंहिंजे दिलि जो हाल अहवाल ॾेई सघनि था। अॻे हूंदा वॾड़ा, सुबुह जी निमाज़ पढ़ी जेसि ताईं पंहिंजनि वॾड़नि जे क़बरुनि ते न ईंदा हुआ, कुल शरीफ़ न पढ़ंदा हुआ, अलहम्द शरीफ़ सूरत यासीन शरीफ़ पढ़ी न बख़्शींदा हुआ, न बनियूं यादि हुयूं, न दुकान यादि हुआ, न घर यादि। हाणे इहे पाण ॼाणनि, असां पाण ॼाणनि। जुमनि ते जेसि ताईं वॾनि जे क़बरुनि ते न वञिबो हो, तेसि ताईं जुमे निमाज़ कोन थींदी हुई। सवेर वञिबो हो वॾनि जे क़बरुनि ते, ख़तमा पढ़ी पोइ ईंदा हुआसीं। हाणे रोज़ वारो सिलसिलो बि ख़तमु थी वियो, जुमे वारो सिलसिलो बि ख़तमु थी वियो। ईदनि ते जेके वॾड़नि जे क़बरुनि ते अचूं था, मिड़ई पाड़े जे लॼऊं गिला खां चवंदा रिपणे जे क़बर ते न वई। ईद ॾींहुं जेको अचूं था, पोइ बि लटनि जो ख़्यालु कंदा ईंदासीं, अरे लटा मेरा न थियनि। वञूं कंहिंजे था जेके चवंदा हुआ त मुंहिंजे नंढड़े जा लटा मेरा न थियनि, कुलनि ते खणी घुमाईंदा। नई चोपल कब्रस्तान ते पाए वरी छंडींदासीं, छंडियूं था पिया त यार चोपल ख़राबु थी वई, बूट जी पालिश ख़राबु थी पई, पर वञूं अहिड़े ॾे था पिया जिन न पंहिंजनि लटनि जी परवाह कई, न पंहिंजे बूटनि जी परवाह कई, पाण पुराणनि बूटनि खे पालिशूं कराए नवां बूट पा वठी ॾियनि, पाण पुराणा कपिड़ा धोई उनखे टोपा ॼाराए इस्त्रियूं कराए, पाण पुराणनि लटनि में ईद करे हिनखे नवां लटा पाराए ईद पा कनि। अलाए त को एॾो दुनिया में मसरूफ़ थी विया हूं, एॾो पैसे जे मेड़नि में मसरूफ़ थी विया हूं, न उहो अबो ई यादि आहे, न अम्मा ई यादि आहे, बसि हाणे पेट पेट पेट, बच्चा बच्चा। थोरो पाण सोचूं, असां केतिरो वॾनि खे यादि था कयूं, पोइ इन शइ खे ॾिसी करे सोचजाए त पोयां असांखे केतिरो यादि कंदा। थोरो पाण खे ॾिसो। हा वाह, अञा जो को जेको दौर आहे न, जेके वॾड़ा वेठा आहिनि, इन्हनि खे चई बि सघिबो, इन्हनि सां कचहरी बि करे सघिबी, इन्हनि जो ॿुधबो बि ॿुधाइबो बि, जेका हेठी पोश अचे थी उनखे चई बि, इन मां ग़लति थो चवां, हेठी पोश खे न चई सघंदे उन्हनि जो ॿुधणो थी उन्हनि खे ॿुधाए। को रब सही बाज फरमाए, करम नवाज़ी फरमाए। रमज़ान मुबारक जो महीनो कल गुज़री वियो।
के त वञण ते गमगीन थिया हूंदा त यार इहे वरी तरावियुनि वारा मज़ा अलाए मथे साल हुजूं अलाए न हुजूं, इहे सहरीअ जा मज़ा, इहे इफ़्तारीअ जा मज़ा, इहे मस्जिदुनि जूं आबादियूं, इहे एतिकाफ़ जा मज़ा, इहे रोज़नि जा मज़ा, इहे तिलावतुनि जा मज़ा, अलाए मथे साल हुजूं न हुजूं। असां जहिड़ा टोटी चवंदा हूंदा चङो थियो 29 थिया, न त मुला भवपा जन त 30 थींदा, बोला जन बा 30 थींदा, पर सुठो थियो बाबा वरी बि मथियनि खे शाबस आजो 29 कयो। तोखे मूंखे ख़बर कहिड़ी तिन रमज़ान जे वञण जे करे आका साईं फरमाइनि था इज़ा ज़हब रमज़ान बक़त समावात वल अर्ज़। आका साईं फरमाइनि था रमज़ान मुबारक जो बि नड़ा वेही रहा ओ नड़ा छोकिरा इनखे विया। आका साईं फरमाइनि था जॾहिं रमज़ान मुबारक जो महीनो गुज़री थो वञे आसमान ज़मीन बि रोई था पवनि, आसमान ज़मीन रोई था पवनि। उन्हनि जा कसूर त कोन्हनि, आसमान ज़मीन छो थो रोए? रमज़ान मुबारक जे करे हिन उम्मत जे मथां जेका महिरबानी वसे पई, करम वसे पियो, रहमत जी बारिश वसे पई, उहा ज़मीन खे बि मिले पई, आसमान खे बि मिले। आका साईं जा लफ़्ज़ मुबारक न जेकॾहिं मुंहिंजे उम्मत खे ख़बर पए हा न त रमज़ान में रहमतूं बरकतूं केतिरियूं आहिनि, फरमायूं जेकर चवनि हा सॼो साल रमज़ान हुजे। ख़बर ई न पई 29 ॾींहं कीअं हलिया विया। ऐं मां हिन रमज़ान मुबारक जे महीने में जेतिरा विछोड़ा ॾिठा, जेतिरियूं फोतगियूं ॾिठियूं, जेतिरा क़त्ल, जेतिरियूं शहादतूं ॾिठियूं, असां त एतिरे ॾाढा ख़ुशि आहियूं। उन्हनि फ़लस्तीन जे ईद जो ॾिठो जेके असां त लटनि वठण में पूरा हासीं, हो त बच्चनि जा कफ़न बि न पिया वठी सघनि। असां पुछूं पिया तुंहिंजा लटा आया, तुंहिंजा लटा आया, तुंहिंजा लटा आया, हो बच्चनि जा लाश रखियूं वेठा आहिनि त काथे पूरियूं, जॻह कोन्हे, कफ़न जा पैसा काॾों अचनि। एॾो त को कावड़जी वियो आहे। असांजे गुनाहनि, असांजे किरदारनि जे करे एॾो त को कावड़जी वियो आहे जो रमज़ान मुबारक जे महीने में बि असां सां इहा हालत। चल अल्लाह रहम फरमाए, चल का बाज फरमाए। ऐं मां वाइज़नि में चवंदो रहंदो आहियां हक़ीक़त बि हया त असां कंदु खणण जहिड़ा न आहियूं। उन जूं जेके महिरबानियूं आहिनि, जेके नवाज़िशूं आहिनि, जेके करम नवाज़ियूं आहिनि न बाबा साईं, असां उनखे ॾिसी करे पंहिंजे बेवफ़ाइनि बेक़दरनि ते नज़र था कयूं, बेवाजिबिन ते नज़र था कयूं न। हुन यार जे साम्हूं दुआ घुरण जहिड़ा बि न आहियूं, उन यार जे साम्हूं हथ खणण जहिड़ा न आहियूं। कहिड़े मुंहं सां हथ खणूं, कहिड़े मुंहं सां झोल झलियूंसि पंहिंजे लाइ बचायो, कुझु बि कोन्हे।